अल्हम्दुलिल्लाहि वकफ़ा अस्सलामुन अला इबादिहिल्लज़ीना इस्तफ़ा अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। इन्नल्लाहा ला युहिब्बुल मुअतदीन। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन व अला आलि सय्यिदिना मुहम्मदिन व बारिक व सल्लिम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन व अला आलि सय्यिदिना मुहम्मदिन व बारिक व सल्लिम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन व अला आलि सय्यिदिना मुहम्मदिन व बारिक व सल्लिम। मुझे मुअज़्ज़ज़ मोहतरम मुकर्रम मुजाहिद मुवहिद भाइरों दोस्तों बुज़ुर्गों, अज जी नशिस्त में असां पढ़ंदासीं इन ॻाल्हि जे बारे में त कंहिंजे बि मथां ज़्यादती न करणु घुरिजे। इरशाद बारी ताला आहे वला तअतदू इन्नल्लाह ला युहिब्बुल मुअतदीन। ज़्यादती न कयो, बेशक अल्लाह तबारक व तआला ज़्यादती करण वारनि खे पसंदि नथो फरमाए। जेको माण्हू ज़्यादती करे थो पियो, अल्लाह तबारक व तआला उनखे नापसंद फरमाए थो। अहिड़े बाने जी तरफ़ अल्लाह तबारक व तआला रहमत वारी निगाह सां नज़र नथो फरमाए। तालुकात जी अल्लाह तबारक व तआला हिकिड़ी हद मुक़ररु फरमाई आहे। जंहिंसां बि तालुकात रखणा आहिनि उन्हनि जी हिकिड़ी हद मुक़ररु थियल आहे। मसलन वालिदैन आहिनि, उन्हनि सां तालुकात जी बि हिकिड़ी हद मुक़ररु आहे। ऐं इहो हिकिड़ो रिश्तो हिकिड़ो इंतिहाई नफ़ीस रिश्तो आहे। अल्लाह तबारक व तआला फरमायो वला तक़ुल लहुमा उफ़्फ़िन वला तनहरहुमा वक़ुल लहुमा क़ौलन करीमा। उफ़ भी न चओ वालिदैन खे, दड़को भी न ॾियो वालिदैन खे। मिठड़ा मिठड़ा ॿोलनि सां पंहिंजे वालिदैन सां कलाम कयो, ॻाल्हायो। त वालिदैन सां बि तालुकात जी अल्लाह तबारक व तआला हिकिड़ी हद मुक़ररु फरमाई आहे। भेण भाउ घर में रहनि था पिया, उन्हनि सां बि तालुकात जी हिकिड़ी हद आहे। ज़्यादती वालिदैन सां बि न थिए, ज़्यादती भेण भाउ सां बि न थिए। इन जे करे शरीयत मुतहरा उन्हनि जा बि हुक़ूक़ बयानु कया आहिनि ऐं उन्हनि जी हद मुक़ररु फरमाई आहे। अहिड़े नमूने सां माइटनि रिश्तेदार आहिनि, उन्हनि सां बि सिलह रहमी जो हुकुम आहे, उन्हनि सां बि हिकिड़ी हद मुक़ररु थियल आहे। हिन हद खां वधीक वेंदव त ज़ुल्म थींदो, घटि थींदव त बि ज़ुल्म थींदो, ज़्यादती थींदी। इन करे रिश्तेदारनि सां बि हिकिड़ी महदूद मुद्दत सां ताईं तालुकात रखणु घुरिजनि। अहिड़े नमूने सां माण्हू पाड़े में रहे थो त पड़ोसियुनि जा बि हुक़ूक़ शरीयत मुतहरा बयानु करे छॾिया आहिनि। हता कि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इरशाद फरमायो, जिब्रील अमीन मूं वटि आयो ऐं पाड़ेसिरियुनि जे हक़ जे बारे में एतिरा दफ़ा आयो जो मूंखे शक थियणु लॻो त शायदि विरासत मां पाड़ेसिरी खे हक़ मिलंदो। हुनजी हद मुक़ररु थियल आहे। हुनजो एॾो ख़्यालु रखो, एॾो ख़्यालु रखो जो ईअं सम्झो त ॼण शायदि तव्हांजी विरासत मां हुनखे हिसो ॾिनो वेंदो। एतिरो ख़्यालु रखणो आहे पाड़ेसिरी जो। आम मुसलमाननि जा बि हुक़ूक़ मुक़ररु थियल आहिनि। अवां सुञाणो था नथा सुञाणो मुसलमान खे सलाम कयो। तारिफ़ औ लम तारिफ़, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने इरशाद फरमायो, तव्हां ईमान वारे खे सुञाणो था नथा सुञाणो, उनखे सलाम कयो। इहो हुनजी हद मुक़ररु कई नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन सां ताल्लुक़ रखण जी।
इहो त ठहियो, पर जिहाद जे अंदरि दुश्मन सां असां विड़ी रहिया आहियूं त उन जी बि शरीयत मुतहरा हुकूक ऐं हदबंदी ज़िक्र फरमाई आहे। नहा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अन क़त्ल सिबियान वन निसा औ कमा क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मना फरमायो त तव्हां जिहाद ते वञो त ॿारनि खे क़त्ल न कजो, न्याणियुनि खे क़त्ल न कजो। हद मुक़रर फरमाए छॾी। ईअं न त सम्झो त इहे जेके औरतूं आहिनि इहे असांजे दुश्मन जूं घरवारियूं आहिनि या दुश्मन जूं भेणूं आहिनि या दुश्मन जूं मारियूं इन्हनि खे। न, अलाह जे रसूल फरमाए न, मारियो न उन्हनि खे, मर्दनि सां विढ़ो। ॿार उन्हनि जा क़त्ल करे छॾियूं, अलाह जे रसूल फरमाए न न न न। मैदान जिहाद जे अंदरि जंग में बि दुश्मननि सां कहिड़े सलूक सां हलणो आहे, शरीयत इन जा बि हदबंदी करे छॾी आहे। जानवरनि जा बि हुकूक ऐं हदबंदी ज़िक्र कई वई। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने छा फरमायो त कंहिं बि जानवर खे ॿधी करे हाणे हुनखे निशानो न हणो। अवा मां पंहिंजो निशानो पको थो कयां, हरणी पकिड़े करे हाणे ॿधी अथमि, हाणे हुनखे चुटे करे मारियां थो, नबी साईं मना फरमाई न कयो। इहा हुनजे मथां ज़्यादती आहे। हद मुक़रर फरमाई। आज़ादु घुमे थी पई, तव्हांखे शिकार करिणो आहे, हाणे तव्हां हुनजो शिकार करे सघो था पिया। पकिड़े चुका, हाणे हुनखे ज़िबह कयो था, पोइ खाओसि भले, बाक़ी हाणे हुनजे मथां प्रैक्टिस कयो था पिया ऐं निशानो पको कयो था। अलाह जे रसूल मना फरमायो न कयो, इहा ज़्यादती आहे। त तालुकात जी हिकिड़ी हद मुक़ररु कई आहे। उहे तालुकात वालदेन सां हुजनि, भेण भाउ सां हुजनि, माइटनि मिटनि सां हुजनि, पड़ोसीनि सां हुजनि, आम मुसलमाननि सां हुजनि, दुश्मननि सां हुजनि या जानवर सां हुजनि, सभिनि सां हिकिड़ी हद मुक़ररु कई वई आहे। इन हद तहत माण्हू हलंदो त एतिदाल में हलंदो, इन खां वधीक हलंदो या घटिताई कंदो त इहो ज़्यादती करण वारो हूंदो। ऐं ज़्यादती करण वारे खे अलाह तबारक व तआला पसंदि नथो फरमाए। ज़्यादती माण्हू कॾहिं कंदो आहे जंहिं 4 वजूहात हूंदियूं आहिनि, उन मां का बि हिकिड़ी हूंदी आहे त माण्हू ज़्यादती कंदो आहे। नंबर 1, कॾहिं कॾहिं ज़्यादती माण्हू कंदो आहे मजबूर थी करे, करणु न घुरिजेसि पर कंदो आहे त मजबूर हूंदो आहे तॾहिं कंदो आहे। महांगाई घणी थी वई, अशिया खुर्दनूश इंसान जे वस खां चढ़ी वियूं, पगार घर में 20,000 अचे थी, ख़र्चो 50,000 रुपए जो आहे, हाणे इहो पूरो कीअं थींदो? हाणे माण्हू ज़्यादती करणु शुरू कंदो, नाइंसाफ़ी करणु शुरू कंदो। उहा नाइंसाफ़ी चोरी जी सूरत में हूंदो, या कॾहिं रिश्वत जी सूरत में हूंदी, कॾहिं सूद जी सूरत में हूंदी, पर तॾहिं माण्हू इहो कंदो जॾहिं मजबूर थींदो। इन सूरत में बि हुनखे छा करणु घुरिजे? अलाह जे साम्हूं सरब सुजूद थियणु घुरिजे, अलाह खां आजिज़ी सां दुआ घुरणु घुरिजे। अलाह मुंहिंजे लाइ रस्ता खोल, गुनाह मुंहिंजे लाइ आसान थी वियो आहे, नेकी मुंहिंजे लाइ ॾुखी थींदी थी वञे, करीम अलाह मुंहिंजे लाइ रस्ता खोल। इंशाअल्लाह 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 मजबूर माण्हू जेॾो आहोज़ारी सां अलाह खे पुकारींदो, अलाह सां जल्द अज़ जल्द हुन जे लाइ आसानी जा रस्ता खोलींदो। त सभ खां पहिरीं माण्हू ज़्यादती तॾहिं कंदो आहे जॾहिं मजबूर थींदो आहे। नंबर 2, माण्हू ज़्यादती तॾहिं कंदो आहे जॾहिं ताक़त में हूंदो आहे, उरूज हूंदो आहे, कुर्सी हूंदी आहे, इक़्तिदार हूंदो आहे, हाणे ज़्यादती कंदो। इक़्तिदार जो नशो आहे ऐं कुर्सी जो नशो आहे, पोइ पंहिंजे आपे में कोन रहंदो ऐं पोइ ज़ुल्म ऐं ज़्यादती करणु शुरू कंदो। कॾहिं कॾहिं ज़्यादती माण्हू ताक़त में अची करे कंदो आहे। फ़िरौन आहे न, फ़िरौन एॾो ज़ालिम हुयो जो लखें ॿार क़त्ल कराए छॾियईं। हुनखे अची जादूगरनि ॿुधायो त हाणे तुंहिंजी जेका हुकूमत आहे इन जो तख़्तो उलटाइण वारो ॿार पैदा थींदो, लिहाज़ा ॿार मारणु शुरू कर। हुन ॿार क़त्ल करणु शुरू कया, कई ॿार क़त्ल कराए छॾियईं। ताक़त हुई, हिकिड़ो माण्हू बि एहतिजाज जे लाइ कोन उथियो, हिकिड़ो माण्हू धरणो हणण जे लाइ तयारु न हुयो। ताक़त हुई फ़िरौन वटि। माण्हू ज़्यादती तॾहिं कंदा आहिनि जॾहिं ताक़त में ईंदा।
पोइ छा थियो जो एतिरा ॿार हुन मारिया जो जेके जवान हुया इहे त हाणे पोड़ा थी विया। हाणे जेके ॿार जवान थियनि उहे त हुआ ई कोन, हिन क़तल कराए छॾिया। हाणे ख़िदमत असांजी केरु कंदो? पोड़ा त ख़िदमत नथा करे सघनि। पोइ हुनखे जादूगरनि मशवरो ॾिनो त हाणे हिकिड़ो कमु कर, 1 साल ॿार क़तल कर ऐं 1 साल ॿार छॾे ॾे। 1 साल ॿार क़तल कर, 1 साल छॾे ॾे। पोइ जंहिं साल ॿार क़तल करे पियो उन साल मूसा अलैहिस्सलाम जी पैदाइश थी, ऐं जंहिं साल छॾे पियो उन साल हारून अलैहिस्सलाम जी पैदाइश थी। पर मूसा अलैहिस्सलाम जी हिफ़ाज़त अल्लाह तबारक व तआला फरमाई। बाद में हली करे मूसा अलैहिस्सलाम फ़िरौन जे तख़्ते खे ऊंधो कयो। माण्हू ज़्यादती तॾहिं कंदा आहिनि जॾहिं ताक़त हूंदी आहे। पोइ ताक़त इक़्तिदार जी सूरत में हुजे, ताक़त पैसे जी सूरत में हुजे, ताक़त अफ़रादी क़ुव्वत जी सूरत में हुजे, तॾहिं माण्हू ज़्यादती कंदा आहिनि जॾहिं हुननि खे ताक़त हूंदी आहे। अल्लाह साईं तो फरमाए इन्नल्लाह ला युहिब्बुल मुअतदीन, अल्लाह ज़्यादती करण वारनि खे पसंदि नथो फरमाए। हज्जाज बिन यूसुफ ताक़त में हुयो जॾहिं माण्हू मारणु उन जे लाइ ईअं आसान हुयो जीअं तव्हां या असां मच्छर मारे छॾींदा आहियूं। जीअं तव्हां या असां मच्छर मारींदा आहियूं त कंहिं बि क़िस्म जो ॾुखु न थींदो, अहिड़े नमूने सां माण्हू मारींदो हो त हुनखे ॾुखु कोन थींदो, बल्कि अञा सुकून मिलंदुसि। जेको हुन जे ख़िलाफ़ु ज़बान इस्तेमालु करे, जेको हुन जे ख़िलाफ़ु फ़तवो ॾे, जेको हुन जे ख़िलाफ़ु माण्हुनि खे वरग़ल आहे, हिन खे ख़बर पइजी पकिड़े चोसि, क़तल करे छॾींदो ओड़ी वजह। ऐं कॾहिं कॾहिं त हुनखे राति जो निंड बि न ईंदी जेसीं माण्हू न माराए, क़तल अखियुनि सां न ॾिसे, रत वहंदे माण्हू जो न ॾिसे, तेसीं निंड ई कोन ईंदी। ही छो पियो करे ज़्यादती? इन करे करे पियो जो हुन वटि ताक़त हुई, केरु ॻाल्हाइण जे लाइ माण्हू साम्हूं कोन हुयो। तक़रीबन 1.25 लख माण्हुनि जो क़ातिल आहे हज्जाज बिन यूसुफ। उन में 10,000 सहाबा किराम खे शहीद कयईं ऐं बाक़ी जलील क़दर ताबईन तबा ताबईन नेक माण्हुनि खे क़तल कयईं, शहीद कयईं। हज्जाज बिन यूसुफ छो इहा ज़्यादती करे पियो? ताक़त हुई हुन वटि। त कॾहिं कॾहिं माण्हू ज़्यादती तॾहिं कंदो आहे जॾहिं ताक़त हूंदी आहे, ऐं जॾहिं इहो नशो टुटंदो आहे न ताक़त जो, हाणे अफ़सोस थींदो आहे मूं ग़लति पे कयो। कुर्सी खसिजी वई, इक़्तिदार खसिजी वियो, पैसो लुटिजी वियो, हाणे कंगाल थी वियो, हाणे अफ़सोस कंदो त मूंखे ईअं न करणु घुरिजे। जॾहिं ताक़त में अची करे माण्हू मज़लूम ते ज़ुल्म करे थो पियो न, त पोइ अल्लाह तबारक व तआला ऐं मज़लूम जे दरमियान में पर्दो ख़तमु थी वेंदो आहे। पोइ सिर्फ़ु हिकिड़ी बदुआ ॾींदो, अल्लाह तबारक व तआला ज़ालिम खे ख़तमु करे छॾींदो। कुझु ॾींहं पहिरीं हिकिड़ो दोस्त मूंखे वीडियो मोकिली, उन मथां लिखियलु हुयो त हीउ उहो माण्हू आहे जेको पेंशन जे इदारे में कमु कंदो हो, पेंशन ठाहींदो हुयो, ऐं हिकिड़ी पोढ़ी माई हिन ॾे बार बार पंधु कंदी, हुनजो मुड़ुसु गुज़ारे वियो हो, पर हिन एतिरियूं शराइत आहियूं, एतिरियूं शराइत हुनखे तंग कयो जो हुन वीचारी पोढ़ी खे पेंशन कोन मिली सघी। पोइ हुन चयो त अलाह कंदो तुंहिंजे ज़बान में वात में कीड़ा थींदा। माई हुनखे बदुआ ॾे, अलाह कंदो तुंहिंजे वात में कीड़ा थींदा। वीडियो ठाहिण वारो डॉक्टर हुयो, उहो डॉक्टर ॾेखारे पियो त हीअं चप जो मथे हुयोसीं, मथे करे पियो अंदरि कीड़ा पिया हलनि। मुंहिंजे पेरनि खां ज़मीन निकिरी। जीअरो जाॻंदड़ माण्हू उन जे वात अंदरि सॼो कीड़नि सां भरियलु हुजे, अलाह जी पनाह। मूं हिकु दफ़ो ॾिठो, ॿ दफ़ा डिलीट करे, केॾे सेंड ई कोन कई त माण्हू परेशान न थियनि। ऐं आख़िर में हेठि नोट लिखियलु, ईअं न सम्झिजो त मतां गुटको खाईंदो या नसवार खाईंदो, इन करे हिनखे इहा बीमारी थी आहे। न न न न न, हिकिड़ी औरत जी बदुआ लॻी अथसि, हुन बदुआ जो नतीजो आहे हिन जे वात में कीड़ा थी विया।
नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने इरशाद फरमाया इत्तक़ी दावतल मज़लूम, मज़लूम जी बददुआ खां बचो। फ़इन्नहु लैस बैनहु व बैनल्लाहि हिजाब, बेशक अल्लाह इन मज़लूम जे दरमियान में पर्दो न हूंदो। वो बददुआ ॾींदो, अॻिले जो हशर नशर थी वेंदो। कंहिंसां ज़ुल्म ज़्यादती न करणु घुरिजे। त कॾहिं कॾहिं माण्हू ताक़त में हूंदो आहे तॾहिं ज़्यादती कंदो आहे। नंबर 3, अच्छा हदीस मुबारक में ईंदो आहे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने इरशाद फरमाया हल तदरून मल मुफ़लिस, तव्हांखे ख़बर आहे त मुफ़लिस केरु आहे? सहाबा किराम अर्ज़ कयो अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जंहिं वटि दिरहम में दीनार न हुजे मुफ़लिस आहे, ग़रीब आहे। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने इरशाद फरमाया न, इहो मुफ़लिस न आहे। मुफ़लिस उहो आहे बानो जेको क़यामत जे ॾींहुं अल्लाह जी दरबार में हाज़िर थिए ऐं पोइ निमाज़ूं बि खणी अचे, रोज़ा बि खणी अचे, ज़कातूं बि खणी अचे, हज बि खणी अचे, नेकियूं सभु खणी करे अल्लाह जी दरबार में हाज़िर थिए। पोइ हिन माण्हुनि सां ज़्यादतियूं कयूं हूंदियूं, माण्हुनि सां नाइंसाफ़ियूं कयूं हूंदियूं, माण्हुनि खे ॾुखायो हूंदो, माण्हुनि ते गुस्सो कयो हूंदई, माण्हुनि खे तकलीफ़ ॾिनी हूंदई, पोइ इहे माण्हू सभु हाज़िर थींदा। पोइ अल्लाह तबारक व तआला हिन जी ज़्यादतियुनि जे करे हिन जूं नेकियूं जेके आहिनि उन्हनि माण्हुनि खे ॾींदो वेंदो। अदा तव्हां निमाज़ खणो, तव्हां रोज़ा खणो, तव्हां हज खणो, तव्हां उमरा खणो, तव्हां ख़ैरातूं खणो, तव्हां ज़कातूं सभु ॾेई छॾो। हाणे जेकियूं बि नेकियूं खणी आयो अल्लाह जी दरबार में हाज़िर थियो, हिकिड़ी बि नेकी पाण वटि न हुअसि, सभु ख़तमु। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमाया इहो मुफ़लिस आहे, ग़रीब आहे, कमज़ोर ऐं मोहताज आहे। जेको माण्हू दुनिया में ज़्यादती करे थो पियो, क़यामत जे ॾींहुं उन जो बदिले में उन जी नेकी वरिती वेंदी ऐं अॻिले जा गुनाह उन जी ॻीची में विधा वेंदा, जंहिंसां ज़्यादती कई वेंदी। इन करे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने इरशाद फरमाया इत्तक़ी दावतल मज़लूम फ़इन्नहु लैस बैनहु व बैनल्लाहि हिजाब, मज़लूम जी बददुआ खां बचो, उन मज़लूम ऐं अल्लाह जे दरमियान में पर्दो न हूंदो। बददुआ हणंदो, असांजूं आबादियूं बर्बादियुनि में तब्दील थी वेंदियूं। कॾहिं कॾहिं माण्हू ज़्यादती कंदो आहे मजबूरी में अची करे, कॾहिं कॾहिं माण्हू ज़्यादती कंदो आहे ताक़त जे नशे में अची करे। नंबर 3, कॾहिं कॾहिं माण्हू ज़्यादती कंदो आहे लाइल्मी में, ख़बर न हूंदी अथसि, ज़्यादती कंदो पर इल्मु हुनजो न हूंदो अथसि, इल्मु थी वञे त हुन ते पेशेमानी अफ़सोस करणो कंदो आहे। हदीस मुबारका में ईंदो आहे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वटि हिकिड़ो नौजवान आयो, ए अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मुंहिंजो बाबो जेको आहे, मां जेका कमाई कंदो आहियां उहो मूंखां खणी हलियो वेंदो आहे। शिकायत अची नौजवान आई पंहिंजे पीउ जी नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि, ऐं शिकायत इहा आई त बाबो मुंहिंजा पैसा खणी हलियो वेंदो आहे। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमाया त हिन जे वालिद साहिब खे घुरायो। उनजे वालिद खे घुरायो वियो, नियापो पहुतो। नियापो जीअं पहुतो त हुनजे वालिद खे ख़बर पई त मुंहिंजे पुटु वञी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे शिकायत ॾिनी आहे ऐं पैसनि जे बारे में ॾिनी आहे। मूंखे ॾाढो ॾुखु थियुसि ऐं दिलि ई दिलि में शेर पढ़णु शुरू कई, ज़बान सां न, दिलि में। अरबन जो मिज़ाज हुयो, शेरो शाइरी हुननि जी रग रग में पयल हुई। फिल बदी कलाम कंदा हुआ ऐं शेरो शाइरी कंदा हुआ, सोचण जी बि फ़ुर्सत न हूंदी हुननि खे। ॻाल्हाईंदा वेंदा, शेर चवंदा वेंदा, वज़न ठहंदो वेंदो, ॿाहिरि ईंदो वेंदो, परेशानी कोन थींदी। अहिड़ा शेरो शाइरी जा माहिर हूंदा। वो अचे पियो रस्ते में ऐं शेरो शाइरी दिलि दिलि में कंदो पियो अचे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन अची वटि पहुतो। जिब्रील अलैहिस्सलातु वस्सलाम आयो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि ऐं फरमाया अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिन खां पुछ त हीअ जेके शेर दिलि में चए पियो उहो शेर ॿुधा त सही। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने इरशाद फरमायो तूं जेके दिलि में शेर चई पियो उहो शेर त ॿुधा।
हुन चयो अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं बि तव्हांजी मजलिस में ईंदा आहियूं असांजो ईमान वधंदो आहे, घटे कोन थो पियो। यकीनन हे ख़बर पैगम्बर ई ॿुधाए सघे थो पियो। सचा आहियो तॾहिं त अल्लाह जो रसूल, सचा आहियो तॾहिं त अल्लाह जो फ़रिश्तो तव्हांखे अची इतला ॾिए थो ऐं तव्हां असांखे चओ था पिया। पोइ न ॿुधायो शेर जंहिंजो तजुर्बो कुझु हिन तरह आहे। असां बुख काटे करे बि मुंहिंजा पुटड़ा तोखे मानी खाराईसीं। असां पंहिंजूं निंडूं हराम कयूंसीं पर मुंहिंजा बचड़ा तुंहिंजी निंडुनि जो ख़्यालु कयोसीं। जॾहिं तूं बीमार थींदो हुएं त तुंहिंजी बीमारी खां वधीक असांखे बीमारी चढ़ी वेंदी हुई। तुंहिंजे आराम खां वधीक, तुंहिंजी तकलीफ़ खां वधीक असांखे तकलीफ़ थी वेंदी हुई। जॾहिं तूं परेशान थींदो हुएं त तुंहिंजी परेशानी खां वधीक असांखे परेशानी थींदी हुई। मुंहिंजा बचड़ा जॾहिं तूं रातुनि में जाॻंदो हुएं त तोखां पहिरीं असांजी अखि खुली वेंदी हुई। ॾींहं जो मज़दूरियूं करे ऐं वज़न मथनि ते खणी करे ऐं परेशानियूं बर्दाश्त करे असां तोखे ग़िज़ा ॾिनीसीं ऐं तोखे जवान कयोसीं ऐं पंहिंजे हथ में हथ मिलाए करे तोखे घुमणु सेखारियोसीं ऐं पंहिंजी ज़बान सां कुझु कलिमात अदा करे तोखे ॻाल्हाइणु सेखारियोसीं। अॼु तूं एॾो वॾो थी वियो जो पंहिंजे पीउ जी शिकायत नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे थो ॾे। जॾहिं इहा शिकायत, इहे अल्फाज़ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ॿुधा, पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी अखियुनि में ॻोढ़ा वई। नौजवान खे हितां भॻतो फरमायोसि अंत व मालुक लि अबीक, तूं ऐं तुंहिंजो माल तुंहिंजे पीउ जो आहे। उनखे इजाज़त आहे जॾहिं बि खणे त तूं उनखे रोकण जो मजाज़ न आहे। पोइ हुनखे पिछेमानी थी त मुंहिंजी इहा जेका शिकायत हुई बिल्कुलु ग़लति हुई। त कॾहिं कॾहिं माण्हू ज़्यादती कंदो आहे इन हाल में जो हुनखे ख़बर बि कोन हूंदी आहे। इन्ना अल्लाह ला युहिब्बुल मुअतदीन, बेशक अल्लाह तबारक व तआला ज़्यादती करण वारनि खे पसंदि नथो फरमाए। चार वजूहात हूंदियूं आहिनि जिन जे करे माण्हू ज़्यादती कंदो आहे। नंबर 1 मजबूरी में ज़्यादती कंदो आहे। नंबर 2 ताक़त में अची ज़्यादती कंदो आहे। नंबर 3 लाइल्मी में ज़्यादती कंदो आहे। ऐं नंबर 4 कॾहिं कॾहिं माण्हू सुठी नीयत कंदे ज़्यादती कंदो आहे पर उहा असांखे ज़्यादती लॻंदी आहे, ज़्यादती हूंदी न आहे, उन ते अजर मिलंदो आहे। जेकॾहिं वालिदैन पंहिंजे ॿार खे मजबूर कंदा स्कूल वञण ते, ॿार त सम्झे थो पियो त मूं ते ज़्यादती थिए थी पई, पर ज़्यादती न हूंदी। वालिदैन जी नीयत सुठी हूंदी आहे त हुनखे थोरो परेशान कजे, पढ़े त हुनजो सुभाणे मुस्तक़बिल ठहंदो। अहिड़े नमूने सां जेकॾहिं नौजवान खे केरु वालिदैन मजबूर कनि था पिया त तूं कमा, ज़ाहिर में नौजवान खे लॻंदो त मुंहिंजे मथां ज़्यादती थिए थी पई, पर हिन में पसे पर्दा वालिदैन जी नीयत सुठी हूंदी आहे, हिन जो भलो हूंदो आहे। इहा ज़्यादती न आहे हूंदी। कॾहिं कॾहिं असांखे ज़्यादती लॻंदी आहे, ज़्यादती हूंदी न आहे। नीयत पोयां पसे पर्दा जेका नीयत हूंदी आहे उहा सुठी हूंदी आहे ऐं उन जेकॾहिं ज़्यादती लॻे थी पई असांखे त उन ते बि अल्लाह तबारक व तआला अजर अता फरमाए थो। सैयदना उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह ताला अन्हु मस्जिद नबवी जी तोसी करणु चाही। मस्जिद नबवी जे इर्द गिर्द में कुझु घर हुआ, उहो घर वरितऊं। सैयदना उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह ताला अन्हु जन ॾिठो त हिकिड़ो घर आहे हज़रत अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हु जो। तबक़ात इब्न सअद में इहा ॻाल्हि लिखियलु आहे। हज़रत उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह अन्हु हज़रत अब्बास रज़ी अल्लाह अन्हु वटि विया, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो चाचो। अर्ज़ु कयूं साईं मस्जिद जी वुसात कयूं था पिया, तोसी कयूं था पिया, तव्हां पंहिंजो घरु जेको आहे इहो ॿिए पासे मुंतक़िल कयो, बेतुल माल मां अव्हांखे ॿिए पासे असां घरु ठाहे ॾींदासीं, या इहो घरु विकिणो, बेतुल माल मां तव्हांखे उजरत ॾिनी वेंदी, इन जो एवज़ ॾिनो वेंदो, जेका तव्हांजी चाहत हुजे असां पूरी करण जे लाइ तयारु आहियूं। तो आम शख़्सियत कोन्हे, हू त हज़रत नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो चाचो हज़रत अब्बास रज़ी अल्लाह अन्हु। हज़रत अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हु जन फरमायो मूंखे ॿई फ़ैसिला मंज़ूर न आहिनि, न मां पंहिंजे घर खे मुंतक़िल कंदुसि, न ई मां घर खे विकिणंदुसि, मां इते ई रहंदुसि।
साईं छो? फरमाए इन करे जो इन घर जी तामीर करण वारो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पाणनि अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन जी तामीर में हिस्सो वरितो, गारे ठाहिण में, सिरू रखण में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मज़दूरी कई हुई। मां नथो चाहियां त अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी महिनत जेका थियल आहे हिन में उहा ज़ाया थी वञे। पर हद उमर रज़ियल्लाहु अन्हु जेका ॻाल्हि करे रहियो आहे उहा ॻाल्हि बि त ख़ैर जी आहे न। मस्जिद नबवी नंढड़ी आहे, हाणे वुसत चाहे थी पई, वॾी थियणु चाहे थी पई, उन में माण्हू जी अफ़राद वधी विया आहिनि, लिहाज़ा उन जी नियत बि बिल्कुलु सही आहे। हते अब्बास इन उमर रज़ियल्लाहु ताला ॾिठो त मसइलो हल नथो थिए। फरमायो साईं को सालिस मुक़ररु कयो। हत उमर रज़ियल्लाहु अन्हु फरमायो साईं को सालिस मुक़ररु कयो, असांजे दरमियान में फ़ैसिलो करे। पोइ जेको उहो फ़ैसिलो करे तव्हां बि क़बूल कयो, मां बि क़बूल कयां। हत अब्बास रज़ियल्लाहु ताला जन फरमायो ठीकु आहे, मूंखे क़बूल आहे। सालिस पाण ॿिन्ही खे मुक़ररु कयूं था, उबई बिन काब रज़ियल्लाहु ताला खे। क़ुर जो कारी हो, बहितरीन तिलावत कंदो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनखे हिकु दफ़े फरमायो त अच क़ुर शरीफ़ पढ़ त मां ॿुधां। उन अर्ज़ु कयो अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़ुर अव्हां ते नाज़िल थियो, अव्हां पढ़ो असां ॿुधूं। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो न, अल्लाह साईं जो हुकुम आयो आहे तूं पढ़ त मां मोहम्मद बि ॿुधां, अल्लाह तबारक व ताला बि तुंहिंजी तिलावत ॿुधे। इहो उबई बिन काब रज़ियल्लाहु अन्हु, इहो सालिस मुक़ररु थियो। ॿई ॼणा सैयदना अब्बास रज़ियल्लाहु अन्हु, सैयदना उमर रज़ियल्लाहु अन्हु, ॿई ॼणा मिली सिली करे हज़रत उबई बिन काब रज़ियल्लाहु अन्हु वटि आया ऐं फरमाया असां फ़ैसिलो कराइण आया आहियूं पंहिंजे मामले जे अंदरि। झटपट हुन विहाणा कया ऐं ॿिन्हिनि खे ॾिनो त साईं विहो। हज़रत अब्बास वॾो हो उमिरि में, फरमाया अब्बास तव्हां साईं पहिरियां ॿुधायो। हुन ॿुधायो त हीउ घरु आहे मुंहिंजो, हिन जी तामीर में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिसो वरितो आहे, गारे ठाहिण में बि ऐं दीवार बीहारण में बि, लिहाज़ा मां चाहियां थो त हिन घर खे न विकिणां। साईं हज़रत उमर रज़ियल्लाहु अन्हु तव्हां ॿुधायो। हज़रत उमर रज़ियल्लाहु अन्हु फरमायो साईं मस्जिद नबवी नंढड़ी आहे, रश ॾाढी थी वई आहे, माण्हू इलाही वधी विया आहिनि, घर खे जेकॾहिं नथा विकिणूं या नथा ॿिए पासे मुंतक़िल कयूं त पोइ वरी मस्जिद जी वुसत नथी थिए पई, अफ़राद वधी विया आहिनि ऐं परेशानी थिए थी ॾाढी। असां चाहियूं था त साईं विकिणे नथो त भला ॿिए जॻह ते मुंतक़िल करे असां ठाराए ॾियूं था। पर मैं मूं ॿिन्ही जी ॻाल्हि ॿुधी। हाणे मां तव्हांखे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हिकिड़ी हदीस ॿुधायां। पर मैं ॿुधायो, फरमाया नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने इरशाद फरमायो त अल्लाह तबारक व तआला हज़रत दाऊद अलैहिस्सलातु वस्सलाम खे फरमायो त दाऊद मुंहिंजो घरु ठाह। दाऊद अलैहिस्सलातु वस्सलाम बैतुल मुक़द्दस जी तामीर करणु शुरू कई। तामीर करे पियो त विच में हिकिड़ो घरु आयो बनी इसराइली जो। दाऊद अलैहिस्सलातु वस्सलाम हुन सां ॻाल्हायो, घरु विकिण या मुंतक़िल कर ॿिए पासे। विकिणंदे त उजरत ॾींदासीं, ॿिए पासे मुंतक़िल कंदे मां ठाराए ॾींदोसीं। हुन चयो न विकिणंदुसि न मुंतक़िल कंदुसि, मां हिते ई बीठो हूंदुसि। दाऊद अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त मां त इक़्तिदार में आहियां। दाऊद अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो जेकॾहिं ॿिन्ही ॻाल्हियुनि ते राज़ी न आहीं त मां तुंहिंजे घर खे ड्राहियां थो पियो ऐं अलाह जे घर खे ठाहियां थो पियो। अलाह से वही नाज़िल फरमाई दाऊद अलैहिस्सलाम वटि, ए दाऊद तूं ज़बरदस्ती मुंहिंजो घरु न ठाह, अॻिलो जेकॾहिं विकिणे थो या ॿिए पासे घरु मुंतक़िल करे थो त ठीकु आहे, नथो करे त तूं ईअं न कर। तो इरादो कयो मां हुनजो घरु ड्राहियां थो, लिहाज़ा मां सज़ा जे तौर ते फरमायो त मुंहिंजो घरु हाणे तूं न ठाह, बैतुल मुक़द्दस न तामीर कर, मुंतक़िल थियो। हाणे इहा तव्हांखे हदीस ॿुधाइनि, फ़ैसिलो थी वियो, तव्हां पाण सम्झो। माना त ज़बरदस्ती घरु न आहे वठिणो। हज़रत उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु अन्हु, हज़रत अब्बास रज़ियल्लाहु अन्हु ॿई ॼणा मजलिस में उथी आया। ठीकु आहे, ॿाहिरि आया, माण्हुनि खां मुलाक़ात थी, माण्हुनि में ऐलान कयो हज़रत उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु अन्हु दाऊद अलैहिस्सलातु वस्सलाम वारी हदीस कंहिं कंहिं ॿुधी आहे। हिकिड़ो ॿियो साहबी हथ मथे कयो, साईं मूं ॿुधी आहे। हज़रत दाऊद अलैहिस्सलातु वस्सलाम वारी हदीस मूं बि ॿुधी आहे। हज़रत उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु अन्हु खे उबई बिन काब रज़ियल्लाहु अन्हु फरमायो साईं तव्हां मुंहिंजी ॻाल्हि ते यकीन नथा कयो। फरमायो साईं ॻाल्हि ते यकीन आहे, पर मूं इत्मिनान ऐं क़ल्बी जे लाइ माण्हुनि खां पुछियो बि, उन्हनि बि ॿुधाए छॾियो, बसि हाणे फ़ैसिलो थी वियो। फरमाया अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हु
न तव्हांखे असां अर्ज़ु कयूं था त घर विकिणो, न ई तव्हांखे अर्ज़ु कयूं था त घर खे मुंतकिल कयो। पोइ हुते हज़रत अब्बास रज़ी अल्लाह ने फरमायो जेकॾहिं तव्हांजो इहो फ़ैसिलो आहे त हाणे मां गुज़ारिश इहा कयां थो पियो मूंखे घर मुंतकिल करे ॿिए पासे ठाहे ॾियो, भले इन घर खे शहीद करे छॾियो, मस्जिद नबी खे तोसी कयो। मां सिर्फ़ु इन ॻाल्हि ते बज़िद हुयुसि त तव्हां ज़बरदस्ती करणु चाहियो पिया, मां चाहियां पियो ज़बरदस्ती न कयो, ॿिए सां ख़ुशी ख़ुशी फ़ैसिलो वठो। कॾहिं कॾहिं माण्हू ज़्यादती कंदो आहे पर उनजे पोयां नियत सुठी हूंदी आहे, ज़्यादती लॻंदी आहे, ज़्यादती हूंदी न आहे। ऐं सुठी नियत ते अल्लाह तबारक व तआला अजर बि अता फ़रमाए थो। ज़्यादती करण वारो अल्लाह तबारक व तआला खे पसंदि न आहे। इन अल्लाह ला युहिब्बुल मुअतदीन। ज़्यादती माण्हू 4 वजह जे करे कंदो आहे, या मजबूर थी करे कंदो आहे, या ताक़त में अची करे कंदो आहे, या लाइल्मी जे करे कंदो आहे, या वरी सुठी नियत में कंदो आहे पर उहा ज़्यादती न हूंदी। अल्लाह खां दुआ आहे अल्लाह तबारक व तआला असांखे ज़्यादतियुनि ॿियनि ते ज़्यादती करण खां महफ़ूज़ फ़रमाए। आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। साथियुनि, सुन्नत